जी नाज़रीन, प्रोग्राम आख़िर छागॾे में तो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजे यारो हाज़िर आहियां। नाज़रीन, सीनियर सहाफ़ी एंकर पर्सन अरशद शरीफ़ कीनिया में क़त्ल थी वियो। आचर राति उनजो क़त्ल थियो। उन खां पोइ पूरी दुनिया उनजी मज़म्मत कई, असां उनजी मज़म्मत कयूं था ऐं शफ़ाफ़ जांच जो बि मुतालबो कयो वञे पियो। ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कमीशन जोड़ण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। चवे थो त कमीशन जी सरबराही जेका आहे को हाई कोर्ट जो जज कंदो ऐं उन में सिविल सोसाइटी जो, मीडिया जो को नुमाइंदो बि शामिल थी सघे थो। कीनिया में क़त्ल थी वियल सहाफ़ी जो मड़ अॼु राति ॾेह आंदो वेंदो ऐं ख़मीस ॾियारे उनजी जनाज़े नमाज़ बि अदा कई वेंदी। अमरीका तरफ़ां बि उनजी मज़म्मत कई वई आहे ऐं उन्हनि कीनिया खां जांच जो मुतालबो कयो आहे। पाकिस्तान जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब बि कीनिया जे सदर सां ॻाल्हि ॿोल कई आहे। उन बि मुतालबो कयो आहे, दरख़्वास्त कई आहे त जांच कई वञे। ऐं कीनिया पुलिस जो जेको मौक़िफ़ आहे उहो बि अव्हां जे साम्हूं आहे त उन्हनि चयो आहे त ग़लतफ़हमी जे बुनियाद ते असां खां गोली हली वई आहे ऐं जेको मुक़ाबिलो थियो आहे या जेके उहो फायरिंग चवनि पिया त उहा ग़लतफ़हमी जे बुनियाद ते थी आहे। असांखे जॉइन कयो आहे इस्लामाबाद मां आवाज़ न्यूज़ जा ब्यूरो चीफ आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि क़ुर्बान बलोच साहब असांखे जॉइन कयो आहे। क़ुर्बान साहब, प्रोग्राम में भलीकार चवां थो। जी क़ुर्बान साहब, सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ़ जो क़त्ल थी वियो कीनिया में, अॼु उनखे ॾेह आंदो वेंदो ऐं जुडिशल कमीशन जेका तुर्त जोड़ण वारी इस्तदा हुई उहा बि रद्द कई वई आहे, पर ॿिए पासे वज़ीर आज़म कमीशन जोड़ण जो फ़ैसिलो कयो आहे। कीअं था ॾिसो वाक़िए खे अव्हां? जी बिल्कुलु, इंतिहाई जेको अरशद शरीफ़ जे हवाले सां जेको साम्हूं आहे, इंतिहाई मुंहिंजे ख़्याल में त तौर ते पाकिस्तान जी आहे इंतिहाई बोइतर आहे। पर इन वक़्तु मां सम्झां थो त सहाफ़ी बिरादरी लाइ, पर सियासी हालतुनि लाइ बि हीउ वाक़ियो कोई इंतिहाई अणवंतड़ आहे। उनजे ख़ानदान लाइ त साम्हूं ई आहे, उन सां गॾु गॾु उनजी बिरादरी जेका जर्नलिज़म वारी आहे। पर मां सम्झां थो त हीउ वाक़ियो पाकिस्तान जी सियासी जेका सूरत हाल आहे उन ते असर ॾींदो। इन करे गुज़िरियल 2 ॾींहंनि खां जॾहिं हीउ वाक़ियो थियो आहे सियासी मैदान ते, सहाफ़ती मैदान ते, ऐं मां सम्झां थो त जेके ॿिया पाकिस्तान रियासत जा स्टेक होल्डर उन फोरम ते बि बहस हेठि आहे। इंतिहाई माना जेको पाकिस्तान जो अवाम आहे या ॿी जेका सहाफ़ती बिरादरी आहे उन ते राय ॾिए पई, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं थियनि। उन जे हवाले सां वज़ीर आज़म जो अॼोको फ़ैसिलो आहे कमीशन क़ाइमु करण जो ऐं जांच जो वॾो फ़ैसिलो आहे। उम्मीद इहा करणु घुरिजे त हीअ जुडिशल कमीशन आहे उहा इंतिहाई जदीद तरीक़े सां हिन वाक़िए जी जांच कंदी ऐं जेके बि उनजा मरहूम अरशद शरीफ़ जा वारस आहिनि, उनजी बिरादरी आहे या पाकिस्तान जो आवाम आहे, उनखे मुस्तमिल करण जी कोशिशि कई। हवाले सां जेके बि शक शुबा उथनि पिया उहे ख़तमु थी सघनि ऐं पाकिस्तान में जेके बि मुख़्तलिफ़ दौर में इल्ज़ाम रखनि था उन्हनि मां छुटकारो मिले। सही। अच्छा, इस्लामाबाद हाई कोर्ट में बि ॿुधणी थी आहे क़ुर्बान साहब, हुनजे हवाले सां तव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि ऐं तव्हां छा चवंदा? छाकाणि त इस्लामाबाद हाई कोर्ट में चयो वियो आहे त उन कुटुंब वटि केरु वियो आहे ऐं उनजी सार कंहिं लधी आहे या उनजी मदद कंहिं कई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट चयो आहे त सहाफ़ियुनि खे खंभियो बि वेंदो आहे ऐं इंक्वायरी जे मामले ते तंज़ीमुनि खे बि ऑन बोर्ड रखियो वञे, इहा बि हिदायत कई आहे इस्लामाबाद हाई कोर्ट। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस को नोटिस वरितो या उनजी बुनियादी तौर जेका सुनवाई थी या उन खां पोइ ही जेके ॿियनि मामलनि जी तव्हां निशानदेही कयो था, मां सम्झां थो त मौजूदा हालतुनि में इंतिहाई ज़रूरी आहे त हीउ जेको बि केस थियो आहे साम्हूं थियो आहे। जेकॾहिं कोई इस्लामाबाद हाई कोर्ट नोटिस वठे थी, चीफ इस्लामाबाद हाई कोर्ट उन जे हवाले सां रिमार्क ॾिए थो या इन रियासत जो ॿियो को इदारो हिन जे हवाले सां कदम खणे थो त मुंहिंजे ख्याल में पाकिस्तान जे अवाम जे लाइ सुठो सोन आहे। छो त हिन हवाले सां मां सम्झां थो त अरशद शरीफ़ जे थाने जे हवाले सां पाकिस्तान जे हवाले सां जेको बि थाने जेको नुक़सान थिए थो उन हवाले सां रियासती इदारनि खे गैर जानकारी सां पंहिंजो किरदार था करणु घुरिजे त कीअं आवाम आहे पाकिस्तान जो
ان کے مطمئن کر سکے. موجودہ اسلام آباد ہائی کورٹ جو کاروائی کی تاغال کیوں پیا یا وزیر اعظم شہباز شریف کا عدالتی کمیشن قائم گال کئی ہے وہ ان سمورا عمل سمورا قدم ان تناظر میں ہند پاکستان کے عوام کے مثال کے حوالے سے مطمئن کیوں ونے اصل حقیقتوں جان ثانیوں کی جو ہے जेके भी इन हवाले सां हारी आहिनि जिन बि उहिदो कमु कयो आहे उन्हनि जी ज़रूरु निशानदेही थियणु घुरिजे. सही बिल्कुलु कुर्बान साहब, इहा त हक़ीक़त आहे त जेकॾहिं को बि इन वाक़े में मुलविस आहे उनखे ज़ाहिर थियणु घुरिजे, उनखे कानून जे कटहरे में आणणु घुरिजे. ऐं जेकॾहिं जेके बि मामला आहिनि, जेके बि शक शुबा आहिनि ऐं जेके ॻाल्हियूं आहिनि जेकॾहिं उहे अफ़वाह आहिनि त उन जे हवाले सां बि जेका हुकूमत आहे उनखे मुतमइन करणु घुरिजे, जेके वास्तेदार इदारा आहिनि उनखे मुतमइन करणु घुरिजे. परॾेही खाते बि इन हवाले सां बयान जारी कयो आहे ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी बि चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं असां जांच जेका आहे उहा कंदासीं ऐं जांच कराईंदासीं ऐं जांच खे मंतकी अंजाम ताईं पहुचाईंदासीं. कुर्बान साहब, तव्हांखे छा थो लॻे, तव्हां कीअं था ॾिसो हिन वक़्त ताईं जेके खयल क़दम आहिनि इन जे हवाले सां? शुरू में भी यही ॻाल्हि की शहादत कंहिं बि पाकिस्तानी जी हुजे पोइ जेकॾहिं पॉलिटिकल फिगर आहे उहो सहाफ़ती फिगर आहे ऐं उनजो जेको बि हिकिड़ो दाइरो आहे हल्को आहे उहो जे ख़ानदान जो हुजे, उनजी बिरादरी जो हुजे या पाकिस्तान जे अवाम जो हुजे, उन्हनि खे मुतमिन करणु इंतिहाई ज़रूरी आहे. असां इन ॻाल्हि पाकिस्तान में अहिड़ा वाक़िया थिया शहादतूं थियूं, सियासी शहादत शहीद बेनज़ीर भुट्टो जी हुजे, कंहिं सहाफ़ी जी शहादत हुजे या उन हवाले सां जेके क़दम आहिनि उन हवाले सां जेका जांच जो अमल आहे उहो साफ़ शफ़ाफ़ ख़ूबसूरत में थियणु घुरिजे. त जीअं उन जा जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि उन जा जेके लॻनि उनखे चाहींदड़ आहिनि उन्हनि खे मुतमिन करणु ज़रूरी आहे. इन खां वधीक मां सम्झां थो त पाकिस्तान जे अवाम खे मुतमिन करणु ज़रूरी आहे. त जॾहिं बि अहिड़ा सानिया थियनि था पाकिस्तान जो अवाम मुख़्तलिफ़ शकनि जो इज़हार करे थो ऐं मुख़्तलिफ़ इल्ज़ाम लॻाया वञनि था, तंहिं करे हिकु दफ़ो माना जेको बि सानियो थिए जॾहिं बि उन हवाले सां हिकिड़ी शफ़ाफ़ जांच थींदी त मुंहिंजे ख़्याल में आईंदा लाइ जेको अफ़वाह वारो अमल आहे उहो ख़तमु थी वेंदो. वॾी महिरबानी कुर्बान साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो. नाज़रीन, असांखे हाणे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं KVJ जा अॻुवान आहिनि फ़हीम सिद्दीकी साहब असांखे जॉइन कयो. फ़हीम साहब, ख़ुश आमदेद कहता हूँ प्रोग्राम में. बहुत शुक्रिया. अच्छा फ़हीम साहब, कैसे देखते हैं ये अफसोसनाक वाक़या हुआ कीनिया में और मुख्तलिफ़ अफवाहें भी हैं और कमीशन बनाने का ऐलान किया है वज़ीर आज़म शहबाज शरीफ साहब ने, तो इस्लामाबाद हाई कोर्ट में भी इस हवाले से जो है हियरिंग हुई है और उन्होंने जो फौरी कमीशन बनाने की इस्तदा थी वो रद्द कर ली है और कहते हैं कि इस मरहले में कमीशन बनाने का कोई फ़ायदा नहीं होगा. और मुल्क में पहले भी ऐसे वाक़यात हुए हैं कि सहाफ़ियों को गुम किया गया, उठाया गया और दीगर जो हैं उन्होंने बात कमेंट्स दिए हैं, रिमार्क्स दिए हैं. आप कैसे देखते हैं इस वाक़ये को? देखिए, एक इंतहाई अफसोसनाक वाक़या है और ये इस बात का मजहर भी है कि पाकिस्तान में जो कुछ हो रहा है और पाकिस्तान में जिस तरह से सियासी मुखालिफिन को या आज़ादी इज़हार राय के लिए आज़ादी ताकत की आवाज़ बुलंद करने वालों को निशाना बनाया जाता है, उनको सिर्फ पाकिस्तान में ही पाकिस्तान से बाहर भी निशाना बनाया जा सकता है. अब मामला ये है कि जो अरशद शरीफ पाकिस्तान से जब से गए, अगर कोई कमीशन बनता भी है जैसे इस्लामाबाद हाईकोर्ट जिस समाप्त कर भी रही है, तो उन्हें उनसे जो हमारा मुतालबा होगा और है वो ये है कि जनाब आप इसकी तहकीकात वहां से शुरू करें जब अरशद शरीफ पाकिस्तान से गए, उससे भी पहले से वो कौन से हालात पैदा किए गए अरशद शरीफ के लिए कि उन्हें पाकिस्तान से जाना पड़ा और उसके बाद जो है वो दुबई पहुंचे और दुबई में उनका वीजा खत्म होने के बाद जिस तरह से उनके वीजे की एक्सटेंशन नहीं मिली और उन्हें दुबई भी छोड़ना पड़ा, वो क्या मामला है. और उसके बाद जिस तरह से कीनिया पुलिस के हाथ में हलाकत का मामला है, इसे इस तरह कबूल नहीं किया जा सकता क्योंकि जो पूरा वाक़या है उसमें कई अब ऐसी चीजें सामने आ रही हैं जिसने पूरे मामले को इंतहाई मशकूक बना दिया. जो कीनियन मीडिया की खबरें हैं अब हमें उन्हें देखना होगा, उसके बाद कई सवालात उठते हैं तो बहुत वाज़ेह हैं और जिनका जवाब मिलना चाहिए. कभी आखिर किस तरह से आपने एक गाड़ी जिसका नंबर कुछ और, जिसमें आपको किसी बच्चे के अगवा की इत्तला थी, आपने उस गाड़ी के चक्कर में किसी और गाड़ी को के ना रुकने पर उस पर फायर खोल दिया जिसका नंबर भी कुछ और है. और फिर एक और मामला ये भी अभी सामने आया है कि जिस जगह से उनकी लाश मिली है वो जगह से बहुत दूर है जिस जगह पर जो है वाक़या हुआ है, जिस जगह की कीनियन पुलिस बात कर रही है.
تو یہ بہت ہی ایک گمبھیر معاملہ ہے، اور اس میں پاکستان کی جو داخلی معاملات ہیں ان کو بھی یہ کرتا ہے، ان کا بھی مظہر ہے کہ یہاں پہ جو کچھ ہوتا ہے، اور پھر خارجی معاملات بھی آج سامنے آ رہے ہیں. تو بہت زیادہ ضروری ہے کہ اس واقعے کو ایک ٹیسٹ کیس کے طور پہ لیا جائے، ارشد شریف کے معاملے کو اس طرح سے نہ چھوڑا جائے. اب تو ہم یہ بھی کہنا چاہیں گے کہ یونائٹڈ نیشن جو ہے، کیونکہ یہ دو ملکوں کے درمیان کا معاملہ ہے، یہ تحقیقات جو ہیں وہ یونائٹڈ نیشن کی سطح پر بھی ہونی چاہیے کہ ایک شخص جو ایک صحافی ہے، ایک ملک سے اسے مجبوراً اپنا ملک چھوڑنا پڑا ہے، اس شخص کو ایک تیسرے ملک میں جو ہے وہ قتل کر دیا جاتا ہے. تو یقیناً جو پاکستان میں آزادی صحافت اور آزادی رائے پر یقین رکھنے والی تنظیمیں ہیں، افراد ہیں، وہ اس کو آزادی صحافت سے جوڑ کر دیکھ رہے ہیں. اور اگر ایسا نہیں ہوتا، شفاف تحقیقات نہیں ہوتی، آزاد تحقیقات نہیں ہوتی، تو یہ قتل بھی جو ہے آزادی صحافت اور آزادی اظہار پر حملے کے طور پر ہی لیا جائے گا. ٹھیک ہے، بہت شکریہ فہیم صاحب، آپ نے ہمیں ٹائم دیا. ناظرین، پروگرام جاری ہے، وٹھوں گا بریک.